बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रियल इशूज़ में इरफान अली बुगे तरफ़ां भलीकार नाज़रीन अगी सवें सूर संदड़ सिंध के 12 अक्टूबर अरबा वारे ॾींहुं एक वधीक सदमो बर्दाश्त करणो पियो जॾहिं केनशा जा ॿोड मुतासिर पंहिंजनि अजनि तरफ़ वापसि वञी रहिया हुआ त नूरियाबाद लॻ संदनि कोच में भयानक बाहि भड़की उथी ऐं हेसी ताईं फोतनि जो अंग 19 ताईं पहुची चुको आहे। असांजे मेहड़ जे रिपोर्टर मंज़ूर महेसर ऐं संदसि साथियुनि जी जाखोड़ी रिपोर्टिंग टीम हिकु रिपोर्ट तयारु कई आहे। अचो त ॾिसूं। घर त सभिनी खे प्यारो हूंदो आहे, सिंधियुनि खे त अञा ई वधीक। सिंधी क़ौम ते हूअं बि होम सिकनेस जो लेबल लॻियल आहे, सो ही समूरो ख़ानदान बि तंहिं राति ॾाढो ख़ुशि हो। कराची जी वॾियुनि बिल्डिंग्स खां वधीक खेनि पंहिंजा कचा घर प्यारा हुआ। काश संदन इहा सरहाई केरु ॾिसी सघे हा, जेका संदन अखियुनि में आयल आख़िरी ख़ुशी हुई। केशां ख़ुशी पंहिंजे घर पिया अचूं, ॿारड़ा ख़ुशीअ में ॿारड़ा ॾाढा ख़ुशि हुया त असीं पंहिंजे माॻनि ॿोॾ खां पोइ पंहिंजे माॻनि ते वञी रहिया आहियूं। रिश्ते जे लिहाज़ खां त 4 वरहनि जो हुसैन मुग़ैरी सिंध जी दिलेर न्याणी सनम मुग़ैरीअ जो सौटु हो, पर उन अदलीअ खेसि भाउ करे पालियो हो। अखियुनि ॾिठा शाहिद चवनि था त सनम नंढड़े हुसैन मुग़ैरीअ खे भाकुरनि में अञा वधीक उन करे भकोड़े वरितो त जीअं हूअ भाउ खे बाहि खां बचाए सघे। इंसानी अकुल उते ई दंग रहिजी वञे थो त को कीअं अज़ियतनाक बाहि में पाण खे धोके कंहिं ॿिए इंसान खे बचाइण जा जतन करे सघे थो। सिंध जूं न्याणियूं, सिंध जूं अमड़ियूं ईअं ई हूंदियूं आहिनि, भाइरनि ऐं पुटनि ते सिर ॾींदड़। काश को सिंधियुनि खे सम्झी सघे हा। सिंध जी न्याणी सनम मुग़ैरीअ जी दिलेरीअ खे सिंध वासियुनि तरफ़ां लखें सलाम। इमदाद जी नंढड़ी जेका आहे उहा पंहिंजे भाउ खे कच्छ में करे जीअं वेठी त उहो भाउ खे भेण बचाइण ख़ातिर भाकुर पातो त भेण भाउ ॿई उते गॾु शहीद थी विया। कॾहिं कॾहिं इंसानी अखियूं ॾाढा दिलि ॾारींदड़ मंज़र ॾिसंदियूं आहिनि। हिकु ई वक़्तु अरिड़हं क़बरूं खोटिजण जो ही मंज़र बि ॾाढो गरो आहे। हिननि क़बरुनि में अरिड़हनि ॿारनि ऐं न्याणियुनि जा मढ़ मिटीअ माउ हवाले कया विया, जिन में इमदाद मुग़ैरीअ जा 8 ॿारड़ा बि शामिल हुआ। 8 बचड़ा मुंहिंजा विया, न्याणी असांजे अधे जी, हिकिड़ो छोकिरो, 10 ॿार असांजा, ॿिया असांजे सौटनि जा, माना 19 ॿार असांजा सड़ी विया। 7 न्याणियूं भाउ मुंहिंजूं शहीद थी वियूं, हिकु पुटु उहो बि उते शहीद थी वियो, बचाए न सघियासीं, असांजा उते शहीद थी विया। इमदाद मुग़ैरी जे भाउ कुर्बान मुग़ैरीअ जा 2 ॿारड़ा पिणु ॿारनि में ॿरी शहीद थी विया। इमदाद ऐं कुर्बान जे सौट मज़न मुग़ैरीअ जूं 3 न्याणियूं ऐं संदसि अमड़ बाहि हादसे में शहीद थी वियूं, जॾहिं त संदसि घरवारी अञा इस्पताल में इलाज हेठि आहे। हू आवाज़ न्यूज़ खे ॿुधाए थो त बाहि लॻण जे अधु कलाक बाद पहिरीं फायर ब्रिगेड गाॾी पहुती, जॾहिं त मोटरवे पुलिस बि काफ़ी देरि बाद पहुती। संदसि चवणु आहे त बस में इंसान सड़ी रहिया हुआ ऐं माण्हू मूवियूं ठाहिण में पूरा हुआ। अधु कलाक खां पोइ मों इहे गाॾियूं आया पाणी वारियूं, हिकिड़ी गाॾी आई, पोइ ॿी गाॾी आई, माण्हू जेको लहे पियो भरे पियो, वेझो केरु न पियो अचे। कुर्बान मुग़ैरीअ जो भाइटियो अली असगर मुग़ैरी आवाज़ न्यूज़ खे ॿुधाए थो त तदफ़ीन बाद त पोइ सियासतदान उज़र ते ईंदा रहिया, पर जंहिं महिल खेनि पहुचणो हो तॾहिं को बि न आयो। बसि संदन ॻोठ ऐं पस गिरदाई जे ॻोठनि जा माण्हू वॾे अंग में तदफ़ीन वक़्तु मौजूदु हुआ ऐं ही जनाज़ा सिंध जे जंहिं शहर मां जंहिं ॻोठ मां गुज़रिया उते सोग छायल हो। सिंध जे माण्हुनि रोडनि किनारनि ते बीही हिन हाञे ते पंहिंजे ॾुख जो इज़हार कयो। को बि चूंडियल नुमाइंदो, को बि सरकार जो नुमाइंदो असांजे जनाज़नि में शरीक न थियो। असांखे ॾाढो अफ़सोस आहे त रियासत हूअं त चवंदी आहे त रियासत जेका आहे त माउ आहे, पर माउ पंहिंजे बचनि जे जनाज़नि में शरीक नथी थिए, इन जो वॾो अफ़सोस रहे थो। ॻोठ नज़र मोहम्मद मुग़ैरी केनशा शहर सां लॻोलॻ आहे, जेतोणीकि हिन ॻोठ मां ॿोड जो पाणी लथो आहे, पर अञा बि ॻोठ जो केतिरो ई हिसो पाणीअ में ॿुॾल आहे। हितां जा ॻोठाणा हिन वाक़े जो ज़िम्मेवार कंहिंखे था सम्झनि। अगरि फ्लड न अचे हा, चूंडियल नुमाइंदा पंहिंजा हिफ़ाज़ती उपाउ वठनि हा, फ्लड न अचे हा त असां लड़पड़ाण न कयूं हा त थी सघे असां सां हीउ वाक़ियो पेश न अचे, दर्दनाक वाक़ियो पेश न अचे हा। हीउ जो कुझु थियो त फ्लड जी वजह सां थियो आहे। इमदाद खाने के लिए फंड्स लेने के लिए केनशा के साथ 2 बार वाक़यात किए। यहाँ पे अलमिया ये है कि अगर आम आदमी पानी से बच जाता है तो वो आग में मर जाता है। हिन वाक़े सां लाॻापियल सभ खां बुनियादी ऐं अहम सवाल त बस खे बाहि लॻी कीअं हुई।
पर उन खां अॻु अचो त पहिरां खणूं त हीअ बस कहिड़ी कंपनीअ जी हुई, किथे मैन्युफैक्चर थी हुई। कुझु सालनि खां सिंध जे हाईवेज़ ते बिना ब्रेक डोड़ंदड़ हिकु कंपनीअ जी कोच ॾिसण में ॾाढी ख़ूबसूरत, हलण में ॾाढी तिखी, तमामु आरामदाह सम्झी वेंदी आहे। पर हिन हादसे बाद इहा ख़ूबसूरत कोच एतिरी ख़तरनाक आहे। हीअ कोच मुसाफ़िरनि लाइ कंहिं महिल एतिरी मोतमार ऐं भयानक थी सघे थी। हिन वाक़े समूरा पोल पधरा करे छॾिया आहिनि। चाइना जे सूबे हिननि जे इलाइक़े ज़ेंगज़ू में मैन्युफैक्चर थींदड़ इन कंपनीअ जूं पाकिस्तान अंदरि 2000 खां वधीक बसूं हली रहियूं आहिनि, जिन मां लॻभॻि 500 खां वधीक सिंध जे हाईवेज़ ते हलनि थियूं। केनशा वासियुनि जे भाग में बि उन ई कंपनीअ जी कोच लाहौर नंबर LRT 4707 लिखियलु हुई, जेका नूरियाबाद चाढ़ीअ ते सड़ी भस्म थी वई। बस खे बाहि कीअं लॻी? उन सवाल जे जवाब में कोच ड्राइवर इमरान शेख पुलिस आॾो बयानु ॾींदे चयो आहे त बस जी इंजन गरम थियण बाद एयर कंडीशनर लाइन में चिणंग लॻण बाद बाहि शुरू थी, जेका ॾिसंदे ई ॾिसंदे पूरी बस खे 2 दर्जन मुसाफ़िरनि समेत साड़े भस्म थी वई। जेतोणीकि ड्राइवर जी दावा आहे त हुननि बाहि खे विसाइण जी कोशिशि कई, पर बस में बाहि खे विसाइण लाइ ही नंढड़ो सप्रेशन बि कतब न आंदो वियो। बाहि एतिरी भयानक हुई जो अहिड़ा सवें सप्रेशन्स कुझु न करे सघनि हा। मथां बदकिस्मती इहा जो फायर ब्रिगेड गाॾियूं बि तमामु देरि सां पहुतियूं। नूरियाबाद थाणे जो मुहर्रर बदर सारियो दावा करे थो त खेनि बाहि जो इतला मोटरवे पुलिस ॾिनो, जंहिं बाद पुलिस पिणु बाहि विसाइण जो कमु कयो। पोइ असां बाहि ते कंट्रोल करे असां रेस्क्यू करे ऐं डेथ बॉडियूं असां ईंदी एम्बुलेंस में विझराए शिफ्ट कयूं। उन खां पोइ मोटरे वारनि सां गॾिजी असां थाणे ते आयासीं। मोटरे जा ऑफिसर हुया, उहे बि थाणे ते आयासीं। नूरियाबाद थाणे ते दाख़िल हिन केस जो इन्वेस्टिगेशन ऑफिसर आवाज़ न्यूज़ नूरियाबाद जे रिपोर्टर असद पालारी सां ॻाल्हाईंदे चवे थो त बाहि लॻण वक़्तु कोच जे पोएं हिसे में ॿारड़ा सुतल हुआ। संदसि दावा आहे त वारसनि पोस्टमार्टम कराइण ऐं हिन वाक़े में कंहिंखे कसूरवार करार ॾियारण बदिरां वाक़े खे हादसो करार ॾिनो। उते उन्हनि जो हिकिड़ो अज़ीज़ आयो जंहिं चयो त असांखे का बि कार्रवाई वग़ैरह कराइणी न आहे, न को असां जेको आहे पोस्टमार्टम वग़ैरह कराईंदासीं। असांजो जेको आहे रज़ा इलाही सां ऐं कुदरती जेको आहे माना लॻी वई आहे। जेको आहे कोच खे हिन में जेको आहे कंहिंजो कसूर न आहे। शेख उनखे गिरफ़्तार करे रिमांड वरितो आहे, जेको असां वटि जेको आहे रिमांड में मौजूदु आहे, जेके कोट सगोरी सेंट्रल जेल कस्टडी कयो आहे। हाणे आख़िरी सवाल इहो आहे त छा सिंध ऐं वफ़ाक़ी सरकार हिन हेॾे हाञे ते जांच कॾहिं शुरू कंदियूं? जॾहिं कराची जे दुकाननि में बाहि लॻे थी त अधु सिंध सरकार उते पहुची दुकानदारनि खे वॾो मुआवज़ो फ़राहम करे थी, पर सिंध जी ॿारहाड़ी जे हिननि शहीदनि जी सरकार अञा का सार छो नथी लहे? ॻोठ नज़र मोहम्मद मुग़ैरीअ में शहीदनि जे यादगार तौरु स्कूल्स, रोड रस्ता तामीर कराइण सां गॾु अहिड़ा क़दम छो नथी खणे जिन वसीले लॻे त वाक़ई सिंध सरकार खे हिन वाक़े ते बि थोरो ॾुख पहुतो आहे। ॿी ॻाल्हि त हिननि जानलेवा कोचिज़ ऐं वैनुनि खे सरकार कॾहिं कंट्रोल में आणींदी? हीउ वाक़िया त सिंध अंदरि मामूल बणिजंदा वञनि। आख़िर सिंध जा मुसाफ़िर केसिताईं सड़ंदा ऐं हादसनि में मरंदा रहंदा? नाज़रीन, हाणे हलंदासीं ठरी मीरवा, ख़ैरपुर ज़िले जो इंतहाई अहम शहर, जेको गुज़िरियल 2 महीननि खां पाणीअ में ॿुॾल आहे। उतां जा जेके रहवासी आहिनि उहे रोई रोई चवनि था त हाणे असांजी अखियुनि जा लुड़क ई सुकी विया आहिनि। हिन वक़्तु शहर जी छा सूरत हाल आहे, अचो त ॾिसूं इलाही बख़्शर जी हिन रिपोर्ट में। 2 महीना पूरा गुज़री विया, पर ठरी मीरवा में पाणी उते जो उते रहियो। हीउ पाणी ठरीअ जे मुनाफ़े खोरनि जो हियांव ठारे ऐं शहरनि जो अंदरि ॻारे रहियो आहे। मुजादा शहर जे माण्हुनि जे अखियुनि जो त पाणी ख़तमु थी चुको आहे, पर यार रोड जो पाणी ख़तमु अञा न थियो। इहो को डाड़ या ठकाओ न आहे, हक़ीक़त आहे। जिन जे घरनि में अञा बि 4-4 फुट पाणी बीठल हुजे, संदन बचड़नि जो जीअण जंजाल, ॿुढड़ा बीमारियुनि में वरतल, न्याणियुनि जी ज़िंदगी ज़हर हुजे, त उन्हनि जूं अखियूं 2 महीननि ताईं आख़िर केतिरा लुड़क लाणींदियूं? नेठि त लुड़क बि सुकी वेंदा आहिनि। जेके ताक़तवर आहिनि उन्हनि आफ़ीसूं या त पाणीअ खां ख़ाली कराए वरितियूं या वञी ॿिया थाक वसाया, पर ठरी मीरवा जे ग़रीबनि जी इस्पताल मां पाणी कढाइण हिननि लाइ ॼण त टीहड़ तप आहे। यार असां जिते इंसाननि जो इलाज थो थिए, उन इस्पताल जो पाणी नथो निकिरे। हूअं त सॼो ठरी मीरवा शहर ऐं तालको तालीम पसंदि आहे, पर ख़ासि तौरु फ़िरोज़ जोगी तालीम सां तमामु प्यार कंदड़ माण्हू आहे। आवाज़ न्यूज़ तरफ़ां साणसि जॾहिं बि ॻाल्हायो वियो आहे,
हुन सदाई दर्सगाहूं ॿुॾल हुजण ते आवाज़ उथारियो आहे। तंहिं करे चवे थो, तालीम खां सवाइ असांजो को हाल न आहे, तालीम खां सवाइ इंसानु अंधो आहे, तालीम खपे बसि। हैरत रगो इहा पई थिए त ठरी मीरवात सुधरियल माण्हुनि जो शहर आहे। हर शोबे में हितां जे माण्हुनि पाण मल्हायो, पर जॾहिं शहर मथां महल आई तॾहिं कंहिं उन सां मल्हायो या कंहिं मल्हायो ई कोन। इहो त हितां जा पाणीअ में फाथल शहरी ॿुधाए सघनि था। जो मां चवां थो शर्म अचणु खपे हितां जी इंतिज़ामिया खे, जेके ठरी मीरवा ईअं सम्झो हितां जी जेका बजट आहे 2 करोड़ 2.25 करोड़ जी बजट आहे, ऐं जेकॾहिं हिते 30 खां 40 लख ख़र्चु थींदो त हिन ते पथर या को न को जेको अल्टरनेट निकिरी वेंदो, पर अल्टरनेट करण जे लाइ तयारी न आहिनि। हिते माण्हू परेशान आहिनि त हाणे गाॾियूं खपाए ट्रालियूं वठूं। हाणे उहा हक़ीक़त इहा आहे, जिथे तव्हां स्कूल आहे, हेॾां जेके सरकारी मेन सरकारी बिल्डिंगूं आहिनि, मेन हॉस्पिटल आहे, असांजी सरकारी हाई स्कूल आहे, जंहिं ते ग़रीब मिसकिन माण्हुनि जा ॿार बच्चा पढ़ंदा आहिनि। प्राइवेट माण्हुनि में त हर को पढ़ाईंदो आहे, पर उहो सरकारी गर्ल्स स्कूल आहे, हाई स्कूल गर्ल्स आहे, इहो हाई स्कूल बॉइज़ बि आहे। उन सां गॾु वरी परियां टीए में ऑफिस आहिनि, उतां बजट 2-2 करोड़ जी खणंदा, पर हिन खे शर्म अचणु खपे जेकॾहिं हिते सही नमूने सां पाणी कटाइनि। नाज़रीन, जैकबाबाद ज़िले जो इलाइक़ो आहे गढ़ी हसन ऐं उन भरिसां हिकिड़ो ॻोठु आहे पांदी खान खोसो, जेको गुज़िरियल 2 महीननि खां पाणीअ जे घेरे में आहे। पाणी हूअं त ज़िंदगीअ जी अलामत आहे, पर ही उहो पाणी नाहे। ही पाणी मोतमार आहे जेको ॻोठु पांदी खान खोसे खे कड़ो चाढ़े बीठल आहे। ही पाणी ॻोठाणनि ॾाढो वॾियूं बंदिशूं विझो बीठल आहे, जेको ख़ासि करे बीमारनि खे इस्पतालुनि ताईं पहुचण जी इजाज़त नथो ॾे। ठुल तालके जे ॻड़ी हसन वेझो ॻोठु पांदी खान खोसो में बरसाती पाणी 2.5 महीना गुज़रण बावजूदु नेकाल न थियण जे नतीजे में सॼे इलाइक़े अंदरि सख़्तु बदबू पखिड़िजी चुकी आहे। पाणी जा तव्हां पाण बि शायदि आहियो, 2.5-3 महीननि खां वठी हिकु दफ़े तव्हांजी टीम पूरी टीम हिते पहिरियां बि पहुती आहे। इन ड्रमनि जे सूरत में, खट जे सूरत में तव्हां हिते पहुता आहियो। हाणे बि पोज़ीशन उहो ई आहे जेका अॻे हुई। हिन 3 महीननि 2.5-3 महीननि में तव्हां सोचे सघो था, सम्झी सघो था, दुनिया सॼो सम्झे त हीउ पाणी बीठल पाणी में केतिरनि बीमारियुनि जनम वरितो हूंदो, केतिरा ॿार वॾा पोड़ा बीमार थिया हूंदा। हिन बरसाति हिन सैलाब खे 3 महीना थी विया। हाणे बि ॻोठनि में तक़रीबन 3 फुट पाणी बीठो आहे ऐं 6 फुट ज़मीननि में। ऐं ग़रीब माण्हू असां काॾे वञी सघूं था, हिते ई पिया हूं का रस्तनि ते असांजा तंबू लॻा पिया न, पंहिंजा रेलियूं टेंट वग़ैरह बि कुझु न मिलिया। एॾो त बीमारी थिए पियो आहे, एॾो बीमारी, दस्त, उल्टियूं ॿारनि खे ऐं ज़फ़ियुनि खे बुख़ार लहे ई नथो, टुकर वञनि था, किरी था पवनि बेहोश। पैसो हुजे त का इलाजु करायूं, शाबशा TV वारनि खे अची असांजो इंटरव्यू करनि था, बाक़ी वॾो न ऑफिसर असां वटि आयो, न को NGOs वारो आयो, न पंहिंजा MP वारा आया, न को फंड आहे, न राशन आहे। अलाह जे आसरे ते रस्तनि ते पिया हूं। रस्ता पाणीअ में ॿुॾल हुजण सबबि हिते वॾे में वॾो मसइलो बीमारनि खे इस्पतालुनि ताईं पहुचाइणु आहे, जंहिं करे हितां जा रहवासी सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। हिते असांखे वॾो आधार अथई, पहिरियों रस्तो कोन्हे, कोई बीमारी थिए थो ॿारनि में, ज़ाइफ़नि में, मर्दनि में, कोई रस्तो न आहे। तव्हांजो शुक्रिया आहे, तव्हां नुमाइंदा पहुता हो हिते मीडिया वारा। असां वटि कोई हुकूमत तबिको या चूंडियल नुमाइंदनि में कोई न आयो आहे हिन वक़्त ताईं। असां वटि वॾा मसइला आहिनि, कोई रस्तो कोन्हे। पहिरियों त हुकूमत असांखे कॾहिं बि ढंढ आहे। असां माशाल्लाह पीपल पार्टी खे वोट ॾींदा रहूं था, ऐं असां वटि आहे बि हुकूमत पीपल पार्टी जो, पर असांजो कॾहिं बि सार कोन लधो अथऊं। हिन वक़्त ताईं असांखे कोई बि फंड न मिलियो आहे, कोई हुकूमती कोई बि रिलीफ न आहे, असां वटि कुझु बि न आहे। हिन ॻोठ सां ज़ुल्म इहो बि आहे त बाअसर बंद ॿधी पाणीअ ॾाढो रुकावटूं पैदा करे छॾियूं आहिनि, जंहिं करे ही पाणी लहण बदिरां ॾींहों ॾींहुं वधी रहियो आहे। सियारो बि सिर ते आहे। ही बीठल पाणी थधि में वाध जो सबबु बणिजंदो, जंहिं करे अॻी बीमार ॿारड़ा ऐं ॿुढड़ा वधीक अज़ियतूं भोगण ते मजबूर थी वेंदा। जो असांजे ॻोठ में हिन टाइम 4-5 फुट पाणी बीठो आहे। असांजा ॿार बच्चा नंढा वॾा जेके आहिनि सभु बीमार पिया आहिनि। असांजा माण्हू टोटल ॿार रोडनि ते वेठल आहिनि। हिन टाइम बि असांखे भाउ ॿारनि जो बि जाइ कोन्हे जो भाउ ॿारे असां मानी खाऊं। मजबूरी आहे, हाणे असां काॾे वञूं। हेॾे असांजो पाणी पहिरियों हलंदो हुयो, हाणे उहो पाणी बि बंदि थी वियो आहे। हाणे पाणी वञे थो वधंदो, इन जे लाइ असां वटि न MNA कोई ॿुधे थो, न MP कोई ॿुधे थो, न कोई माण्हू असां वटि न आयो आहे। असांजा माण्हू नंढा वॾा माल सॼो मरी वियो आहे। हेठि जेको आहे ॿधल आहिनि, असांजो पाणी रोज़ बरोज़ हाणे लहणु खपे आहे, जो मौसम बि तब्दील थी चुको आहे।
पर हेठों वरी बंदि ॿधी छॾियो अथऊं बासण जे करे, यानी हुकूमत कुझु बि उन ते नथो करे। मथों पाणी असां ॾे अचे थो, हाणे पाणी वरी वधे थो। असां DC जैकबाबाद मुख़्तियार कार ठुल SDM ठुल खे अर्ज़ु था कयूं त असां वटि ॿियो त कुझु तव्हां न ॾेई सघिया आहियो। महिरबानी करे तपेदार साहिब खे हुकुम कयो त असांजे ॻोठ जो सर्वे करायो वञे, जीअं असांजो कुझु न कुझु त अदालो थी वञे। अञा ताईं पाणी बीठो आहे, पाणी न नेकाल थी सघियो आहे। ॾिसजे त हितां जा चूंडियल नुमाइंदा ऐं ज़िले इंतिज़ामिया हिन ॻोठ मां कॾहिं था पाणी कढाइनि ऐं हिननि ॻोठाणनि जा रथियल घर तामीर करे खेनि संदन हक़ ॾियनि।